स्पीकर अयाज सादिक मुखालिफ धुर अखबार लाइ महमूद खान अचकसई जे नाले जो इशारो ॾेई छॾियो आहे। क़ौमी असेंबली में अॼु मुखालिफ धुर अखबार जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थींदो। स्पीकर अयाज सादिक आमिर डोगर ऐं बैरिस्टर गोहर खे चैम्बर में घुराए वरितो। स्पीकर अयाज सादिक जो चवणु हो त इजलासी कार्रवाई बाद नोटिफिकेशन ॾींदो। आगाह कई पिया क़ौमी असेंबली में अॼु मुखालिफ धुर अखबार जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थींदो। क़ौमी असेंबली में अॼु मुखालिफ धुर अखबार जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थींदो। स्पीकर अयाज सादिक आमिर डोगर ऐं बैरिस्टर गोहर खे चैम्बर में घुराए वरितो। अवां खे ॿुधायूं पिया त स्पीकर अयाज सादिक जो चवणु हो त इजलासी कार्रवाई बाद नोटिफिकेशन ॾींदो। क़ौमी असेंबली जे इजलासी कार्रवाई जारी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त स्पीकर अयाज सादिक जो चवणु आहे त इजलासी कार्रवाई बाद नोटिफिकेशन ॾींदो। क़ौमी असेंबली में अॼु मुखालिफ धुर अखबार जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी थींदो।